अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त असां ॻाइण ते फोकस करे रहिया आहियूं। PIA खे ख़ान ॻाइण पहिरीं तरजीह आहे। निगरान वज़ीर जो चवणु आहे त गुज़िरियल 5 खां 6 ॾहाकनि दौरान माण्हू यूरोप ऐं उते सेटल थी विया। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त नौजवाननि खे हुनर सेखारण लाइ मुख़्तलिफ़ ट्रेनिंग प्रोग्रामनि ते कमु हली रहियो आहे। ईंदड़ 10 सालनि में 10 लख नर्सिस खे तरबियत ॾियण जो प्रोग्राम आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त असां ख़ान ॻाइण ते फोकस करे रहिया आहियूं। PIA खे ख़ान ॻाइण पहिरीं तरजीह आहे। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त गुज़िरियल 5 खां 6 ॾहाकनि दौरान माण्हू यूरोप विया ऐं उते सेटल थी विया। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त नौजवाननि खे हुनर सेखारण लाइ मुख़्तलिफ़ ट्रेनिंग प्रोग्रामनि ते कमु हली रहियो आहे। ईंदड़ 10 सालनि में 10 लख नर्सिस खे तरबियत ॾियण जो प्रोग्राम आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त असां ख़ान ॻाइण ते फोकस करे रहिया आहियूं। PIA खे ख़ान ॻाइण पहिरीं तरजीह आहे। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त गुज़िरियल 5 खां 6 ॾहाकनि दौरान माण्हू यूरोप विया ऐं उते सेटल थी विया। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त नौजवाननि खे हुनर सेखारण लाइ मुख़्तलिफ़ ट्रेनिंग प्रोग्रामनि ते कमु हली रहियो आहे। ईंदड़ 10 सालनि में 10 लख नर्सिस खे तरबियत ॾियण जो प्रोग्राम आहे।